जीअं त असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त खजनि जो फसल कीअं तयारु थींदो आहे, कीअं पचंदो आहे, कीअं वाढी थींदी आहे ऐं हुनजो जेको आहे त कीअं तयारु थी करे पोइ आख़िर में कीअं हुनजा शुहारा थींदा आहिनि या कारक थींदी आहे। हिन वीडियो में तव्हांखे सॼो खजनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। महिरबानी। दोस्तों जी जो असी वही रहा हूँ खजन जो हूंदो जेके खजन जो बाग बहार फ्रूट में वो जो असी खाईंदा हूँ हर मौसम में तो असी वेंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं खजन जो कटाई बचंदियूं कीअं थींदियूं हिन वीडियो में असां तव्हांखे ॾेखारींदासीं। कदीर खान खजी ते चढ़ी रहियो आहे, हाणे चढ़ंदो मथे ऐं कपींदो जेको आहे त मिठी खजी जा ॾोका जंहिंखे गुलाब न चवंदा आहिनि। तव्हां छा चवंदव? हवा वारी। ॾिसो त हाणे कीअं थो चढ़े ऐं जेको आहे कीअं थो कटे ऐं पोइ वरी तव्हां ॾिसंदो अॼु लाइव जेको आहे त गॾु गॾु नाज़रीन। चाड़ो जेको आहे त पंहिंजो चमन चवंदा न, चमन खे ॿधे थो पहाड़ी कांच जेको आहे त खजी में लॻो पियो अथसि। तुंहिंजो केतिरो एक्सपीरियंस आहे खजी में चढ़ण जो? हा सही। ऐं ॾिसी रहिया हुई खजी ते चढ़ी वियो सेकेंडनि जी गेम आहे, 4 सेकेंड बि वॾा आहिनि, 5 सेकेंडनि में चढ़ी वियो ही मथे खजी ते। हाणे गोछो कपींदो, ओए हो गोछो कपी थो जेको आहे त हाणे इहो हेठि फिटी कंदो। अब फिटी कीअं कंदे रसे सां या ईअं खणी ॾे बसि नी। ऐं कुआड़ी साईं पंहिंजी जेको आहे हथियार कात जेको आहे सटियो अथई हेठि। ॾिसो त हाणे कीअं थो लाहे हिते कुझु आहे। असांजो कदीर खान चाड़ो जूने जो साफ़ फैज़वात मशहूरु, जंहिंखे बि खजूं कपराणी हुजनि सो कदीर सां राब्तो कंदा। नंबर तव्हांखे ॿुधायूं था। कीअं कदीर माना जेके कपराणी हुजनि त हुकुम करे है न, है न सही। हे सेकंडनि जो कमु आहे। तव्हांजे साम्हूं चढ़ियो ऐं तव्हांजे साम्हूं लथो। वाह साईं वाह, वाह साईं वाह, कदीर खान जी खजी खजी महिरबानी साईं कदीर खान। यूट्यूब के चैनल के लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो।